पाप नगर, पाप नगर। बाबा तव्हां परेशान न थियो, असांखे वरी अलाह ॿियूं ॾींदो। मुंहिंजी अम्मा, अलाह कंदो तहिड़ो वक़्तु ईंदो ई कोन। मूं रजब सां चङाई कई आहे, हू ॻोठु छॾे कोन वेंदो। पर तुंहिंजी माउ खे केरु सम्झाए? माई सफ़ा वालूर थी वञे। वालूर थी वञे? आउं बि मुराद आहियां, मुराद। मुरादी सच ॻाल्हाईंदी आहे ऐं मुरादी आहे मुरादनि वारी, का बेमुरादी कान्हे। हा, सच त बर्दाश्त थिए ई नथो। मूंसां नाराज़ ही क्या? मुझे नाराज़ थियण जो तो ते कहिड़ो असर पवंदो? फ़र्क़ु त पए थो न। जेकॾहिं तूं मूंसां रुठल रहंदीअ त ही शेर दिल कंहिंसां आटाई अंगल कंदो? तो वटि बि दिलि आहे छा? जेकॾहिं दिलि न हुजे हा त दिलजान जी सिक कीअं सां ॾियां? दिलजान, हाणे छॾ कावड़ खे। चाचो त मढ़ो आहे, पर घटि में घटि तूं त मूंखे सम्झ। तोखे सम्झण ऐं सुञाणण लाइ मूंखे 7 भेरा मरी जीअणो पवंदो। हिकु हयातीअ में त तूं मुंहिंजे सुञाणण खां घणो आहीं सोट। पराई ॻोठ में वेठा आहियूं, बाबा वीचारो मड़ो सॼी राति जागी तुंहिंजो इंतज़ारु कयो आहे। अॼु मां तोसां वाइदो थो कयां त ॿीहर राति जो घर खां ॿाहिरि कॾहिं बि न रहंदुसि। हाणे त मूंखे माफ़ कर न। तुंहिंजे मुंहं ते कावड़ ठहे ई कान थी, नहीं वरी रुठल मूंखे वणंदी। हाणे थोरो ॾिसी मुर्क न त मुंहिंजी दिलि खे पक थिए त मुंहिंजी दिलि जान मूंसां रुठल न पर परजियल आहे। बस ॿुधायो, अहिड़ो कहिड़ो कंधार मुड़ुसु हुयो तव्हांजो जंहिं बालाज खान जहिड़े जबल सां टक्कर खाइण जी कोशिशि कई? उनखे शायदि ख़बर कान हुई त बालाज खान जे पुल ते जेको बि चढ़ंदो आहे उनखे बोलाटी हिकिड़ी खाराईंदो आहे बालाज खान। तव्हांखे हिन क़ैद खाने मां आज़ादु करणु आयो? सरदार साईं, असांखे का बि ख़बर नाहे, न को असांजे अॻियां न को असांजे पोयां। सरदार साईं, असां निंदड़का माण्हू, असांखे भला केरु छॾाईंदो? हाँ सरदार साईं, असांजे लाइ केर बि कोन आयो हूंदो। असांखे अजायो था मारो बाबा, असांखे का बि ख़बर कोन्हे। तूं चुप छो आहे रोशन? ज़ुबान वढियल अथई, बात में मुंग पियल अथई। जाओ ॿुधाए केरु हो उहो जेको तुंहिंजी सार लहण हिते अचे पहुतो? ख़बर नाहे त हू केरु हुयो, पर एतिरो ज़रूर ॼाणिया थो त हुन में एतिरी सघ आहे जो हू लोह जा चड़ा चॿाड़े सघे थो। अल्लाह आहे तुंहिंजी रोशनम। बालाज खान हुनजो सीनो शीए सां भरे छॾींदो जेको मुंहिंजे साम्हूं कंध खणंदो। केतिरा कंध वढींदे बालाज खान? ही सॼो ॻोठ तुंहिंजो दुश्मन थी तो, दुश्मन। ऐं तूं बर्बाद ऐं तबाह थी वेंदे, तबाह। वधीक वात खोलण खां पहिरियां तुंहिंजी हयाती तोसां बेवफ़ाई करे वेंदी। अथई दम त पोइ ज़ुबान खोल रोशन। न मनठार न,
ये बेवस कैदी आहे वीचारो, हिनखे मारणो नाहे, भले दिलि पंहिंजी ख़ुशि करे, पर बालाज खान जे बुल ते चढ़ियो न त बोलाटी हिकिड़ी खाराईंदोसांसि। ए दाया बालाज खान गुलाम न आहियां, हयाती वफ़ादार रही न त तुंहिंजी वसदी ज़रूर वीरान सदुम बालाज खान, ज़रूर। खामोश खामोश रोशन, इन खां पहिरियां तुंहिंजी हयाती ख़तम थो ॾिसां। जी हयाती न मंठार न, लेकिन एॾो जल्दी इन अज़ाब मां आज़ाद कीअं कराइबो? अञा त हिनखे पंहिंजनि जो अंजाम ॾिसणो आहे। हिनखे जल्दी मारे हिनजी जान आजी नाहे करणी। मंठार सरदार साईं, तव्हांजो हुकुम अखियुनि ते त मंठार हिन जो रत पी वञे हा, हिन जी ज़िंदगी ख़तम। मूंखे लॻे थो तोखे हयाती सां प्यार न आहे रोशन, तो जो मौत असांजे हथां पको आहे। त पोइ मार न मूंखे, मार हुक्म जा गुलाम, मार मूंखे। देर छो कई थी, मार मूंखे, मां चवाई तो मार। हाकम, रोशन जे जिस्म ते एतिरियूं त लठियूं वसाए, एतिरियूं त लठियूं वसाएसि जो हिनखे महसूस थिए त बालाज खान जे कैद में केतिरो मज़ो आहे। रोशन, तूं ऐं तुंहिंजो पीउ मुंहिंजे हिक इशारे ते मारिया वेंदो, पर मां तव्हांखे मारे तव्हांजी जल्दी जान आजी करणु नथो चाहियां। इज़्ज़त सां ॿुधाए, उहो कंधार जो पुटु केरु आहे जेको बालाज खान जी बर्बरियत बर्दाश्त करे ते पहुतो आहे? हाकम, मानी आहे त ॾे, ॾाढी बुख लॻी आहे, बाक़ी हिननि जा इहे सवाल जवाब खुटंदा ई कोन। मारुल, जी अम्मा, हा खे मानी खणी ॾे, रात वारो भाङो पियो आहे न मल्हार जो। जी अम्मा, खणी पेजा। ॾे ॾे कमाईंदड़ पुट खे मानी, सॼी रात मुड़ुस कमाए आयो आहे। लब्बा, चिड़ियनि खे बि ख़बर पए थी त जेको खाराए पीआरे उहो भलो आहे। वाह उस्ताद मरम जलाल चांडा, सच चई वए त किरे जो को बि कोन्हे, बीठे जो हर को आहे। हो थोरो आसूदो आहे, सॼो ॾींहुं माण्हुनि जा बगल कूड़े थो, पैसा कमाए थो, त उहो प्यारो आहे। उस्ताद जलाल चांडे सच चयो आहे। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। अची वियो आहे तुंहिंजो खाटू पुट, विछाए ॾेसि खट ते पखमल जी सेज। वेठी छो आहे, उथी न विछाए सॼे घर जा हंध टपड़ त सही मल्हार खान वेहे। हाणे बस कर, छो किरोध कयो अथई पुट जे पुठियां? हा साईं, हाणे साईं मां मल्हार जे पोयां किरोध थो कयां। हाजुल मुंहिंजो दिमाग़ ख़राब न करे। हाणे तूं ॿुधाए मल्हार, त सॼी राति किथे हुई? हा मल्हार, राति किथे रहिजी वई? सॼी राति असां वेही ॾींहुं कयो आहे। तुंहिंजी महिरबानी, राति तूं मुंहिंजो इंतज़ारु कयो। मल्हार, तूं हर वक़्तु मुंहिंजे मथां कावड़ियल छो हूंदो आहीं? सची त ॿुधाए, मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे? अॼु खणी दिलि जी ॻाल्हि पंहिंजी ज़ुबान मथां आण त चाचा खे बि ख़बर पवे त तुंहिंजी मूंसां केतिरी मोहबत आहे। तूं जेको विच में ॻाल्हाईंदो आहे न, मूंखे कोन ई वणंदो। ॻाल्हि ॿुध, तूं मुंहिंजो सोट आहे, अबो नूरल न आहीं जो सुवाल जवाब थो करीं। अड़े चरियो थी वियो आहीं छा?
जो सौट सां ईअं थो ॻाल्हाई? सारंग तोखां सवाल कोन कयो आहे, मां थो पुछां, मूंखे ॿुधाए त राति काथे हुई? बाबा मूंखे दोस्त वटि राति पइजी वई। मां नंढड़ो ॿार त कोन आहियां जो तव्हां परेशान था थियो। अदा जेकॾहिं तोखे राति ॿाहिरि रहणो हुयो त असांखे ॿुधाए वञी हा, असां परेशान त न थियूं हा न। तव्हां मुंहिंजे लाइ ॾाढा परेशान आहियो ईअं न? उहो मानी आहे त ॾे, ॾाढी बुख लॻी आहे, बाक़ी हिननि जा इहे सवाल जवाब खुटंदा ई कोन। मारुल जीअं मां हा खे मानी खणी ॾे, राति वारो भाङो पियो आहे न मल्हार जो। जी अम्मा खणी पेजा। ॾे कमाईंदड़ पुट खे मानी। सॼी राति मुड़ुसु कमाए आयो आहे, हाणे सही वीचारे खे बुख लॻी आहे, जल्दी कर ॾेसि मानी। बाबा मां कमाईंदड़ न आहियां, हिन घर में कमाईंदड़ सारंग आहे। मानी बि हिनखे ॾियो। चाचा मूंखे ॻाल्हि सम्झ में अचे ई कोन थी त मल्हार जी मुंहिंजे मथां आख़िर कावड़ आहे कहिड़ी? नादान आहे मल्हार। सारंग तूं न जी दिलि में न कंदो कर पुट। तूं मल्हार खे चिड़ाईंदो छो नूरल? उनखे मानी बि खाइण कोन ॾिनई। सवाल जे मथां सवाल अथई, सवाल जे मथां सवाल अथई। वाह रे मामू चरिया वाह वाह, जो कूड़ हणी मुंहिंजी जान बचाई। जेकॾहिं तूं वक़्त ते न अचे हा न त हिननि खे डंडा ॾिसे पियो न, हीअं कुल्हा सुजाए छॾींदा, मुंहिंजो पटको धूड़ करे छॾींदा। शाबाश आहे तोखे जो वक़्त ते पुॼी वई। दिलि त चए थी तोखे चांहि बिस्किट केक खारायां, पर बदकिस्मती मां वटि रुपयो ई कोन्हे। जेके 5000 मिलिया आहिनि उहो बि कुतो खाई, ओ मुंहिंजो मतिलबु मां खाई हुयमि। चङाई जहिड़ो त माण्हू ई नहीं, अल्लड़ जे करे इज़तड़ी बचाई माए, अल्लड़ मुंहिंजी लख इज़त कंदो आहे। अल्लड़ भलो तूं किनो सुई वारे ॾींहुं बि अधु कोप चांहि जो न पीआरींदो आहे। जहिड़ो आजा ए अकुला। हे लब्बा, चिड़ियनि खे बि ख़बर पए थी त जेको खाराए पीआरे उहो भलो आहे। वाह उस्ताद मरम जलाल चांडा, सच चई वई त किरे जो को बि कोन्हे, बीठे जो हर को आहे। हो थोरो आसूदो आहे, सॼो ॾींहुं माण्हुनि जा बगल कूड़े थो, पैसा कमाए थो, त उहो प्यारो आहे। उस्ताद जलाल चांडे सच चयो आहे, जेकॾहिं तूं महिनत मज़दूरी करे तुझो आदो केॾी करदाई तो थी, पोइ तुंहिंजी कहिड़ी इज़त कंदो? हिन दौर में माण्हू जी न पैसे जी इज़त आहे। जेको खाराईंदो पीआरींदो आहे न उहो ई माण्हू वणंदो आहे। ॾाढो सियाणो आहे। अहिड़ो इहे चराए पंहिंजा ड्रामा थी, बाक़ी अकुल में त अकाबर आहे। हिन जेको माना खाराए पीआरे उहो सही आहे, जेको न खाराए उहो ग़लति आहे। ॾिसे नथो 13 महीनो थो हले, कुता बि पलाल था खाइनि। आहे तूं खा चेसी ताईं, जॾहिं बिस्किट ऐं केकनि जा पैसा थिया त खाराईंदो माए। हीअं नकु ॾिसे त मुंहिंजे कुकड़ जी ॼण नेश लॻी पई आहे। हिनखे बिस्किट खाराए। वञूं मेले ते वञी को गुज़ारो कयूं, कुकड़नि जो को मेलो लॻल आहे। चित जे हथां खून थी पिया मंठार त सॼी उमिरि माफ़ कोन कया आहियां। तूं बि सीने में अहिड़ी दिलि रखंदो आहीं जेका इंसाननि जो खून करे। वफ़ादारी अहिड़ो कमु थी कराए मंठार खां मां वॾी हिन दर जो ग़ुलाम आहियां। मां कीअं चाहींदुसि त को ओपरो माण्हू हवेली ॾांहुं मेरी अखि खणी ॾिसे हा। मां साईं तुंहिंजी वफ़ादारी तुंहिंजी क़यामत कारी करे छॾंदी मंठार। बालाज खान सां तुंहिंजी वफ़ादारी तुंहिंजी क़यामत कोन छॾाईंदी।
ही दर छॾे वञ, न त दोस्ती थी वेंदे। मजबूरी है अम्मा वॾी, हिन दर खां सवाइ मुंहिंजी सरहंदी कोन। अबे ॾाॾे खां हिन दर जा ग़ुलाम रहिया आहियूं। हिन दर खे छॾे वञणु बेवफ़ाई हूंदी अम्मा वॾी। त पोइ पक सम्झ, बालाज खान जी जेकी गुनाहनि जी देग पकल आहे न, इन में तूं बि बराबरि तूं शरीक आहीं। तुंहिंजो बि अंजाम बुरो ई थींदो। तूं बि नाराज़ आहीं? पोइ ममठार जी बात तूं अजायूं आहिनि महबूब साईं। हथ कटो त घर में केरु ॾिसी न वठे। वफ़ा जी हर सज़ा क़बूल हूंदी मूंखे महबूब साईं, पर तूं कावड़ न कंदी कर। मुंहिंजी कावड़ तोखे नज़र अचे थी, ऐं जेको बाबा जे चवण ते रब पाक खे रंजाई थो, उहा ॻाल्हि तोखां विसरी थी वञे मंठार। पंहिंजी क़यामत कारी न कर। रुगो महबूब साईं राज़ी हुजे, बाक़ी क़यामत जे अज़ाब खां मुंहिंजो रब मूंखे बचाईंदो। महबूब साईं, मुंहिंजी जेका बि ख़ता आहे उनजो कारण तूं आहीं। तुंहिंजो कसम महबूब साईं, हिन घर सां वफ़ाऊं सिर्फ़ु तुंहिंजे करे आहिनि। पंहिंजे गुनाह में मूंखे बि बराबरि जो शरीक कर, त जीअं मां बि दोज़ख जी बाहि खां बची न सघां। मूंखे तुंहिंजी अहिड़ी वफ़ा कोन थी घुरिजे, जेका महशर जे मैदान में इंसाननि खां अलॻि विहारे। चुक थी वई जो ईअं चई वेठुसि। ख़ालिक जो कसम, क़यामत में सभु गुनाह मां पंहिंजे सिर खणंदुसि। बसि तूं अखियुनि जा बंद आला न कर, न त मंठार। तूं मंठार आहीं, मन जो साड़ न थी। तोखे राणी कॾहिं बि ग़ुलाम कोन मञियो आहे। वरी बि अहिड़ी वफ़ाऊं तो करी जेकी क़बूल थियण बजाए सीने जो कान थी पवनि। मंठार न मंठार, अहिड़ी वफ़ा खां त तुंहिंजी जफ़ा वणंदी। तोखे कहिड़ी ख़बर त मंठार जे मन में तूं कहिड़ी रीत रतल आहीं। जेकॾहिं सरदार बालाज खान जे हुकुम जो इनकारी थींदसि त महबूब साईं तुंहिंजी ग़ुलामीअ खां महरूम थी वेंदुसि। बसि तुंहिंजी मोहबत आहे जेका मंठार खे हिन दर जो ग़ुलाम कयूं वेठी आहे, ऐं गुनाह बि कराए थी। न त आदम आहियां, मुंहिंजे सीने में बि दिलि आहे। हाकिम जो अहिड़ो हुकुम न मञिया जेको क़ब्रकारी करे मुंहिंजी। तुंहिंजे हथनि सां मानी खाइण जो मज़ो ई पंहिंजो आहे। अलाए कॾहिं अहिड़ो ॾींहुं ईंदो जो रोज़ तूं पंहिंजे हथनि सां मूंखे मानी खाराईंदी। रोज़ मुंहिंजे हथनि सां मानी छो खाईंदे? तूं पाण खाईंदे। मां साथ मां तोखां रोज़ रुसंदुसि ऐं तूं मूंखे रोज़ परचाईंदी। शाहनवाज़ खान मां बि चङाई जी उमेद न रखो बाबा। थी सघे थो त शाहनवाज़ खान गुलाम खान खे आज़ादु कराइण जे लाइ इहो कमु कयो हुजे। वॾेरे वरियल जे पुट जी बि असां खां दिलि ठरियल न आहे सरकार। सिकंदर जे सीने में अहिड़ी दिलि ई कान्हे का जो बालाज खान सां वेर थिए। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। अॼु भला सिज साॻी जाइ तां नाहे उभरियो या राबिल साॻी नाहे रही जो मल्हार जो मुंहुं मटियो पियो आहे, या वरी मासीअ मानी नाहे ॾिनी मल्हार खे
जो अॼु वेठो भुगड़ा तो खाए। सिज भी साॻी रीत उभरियो आहे ऐं मां राबेल सां बि कोन रुठो आहियां। बाक़ी अबे पुछड़ो ज़रूरु कयो आहे ऐं बुख ते निकिरी पियो आहे। उनजे करे हिते वेठो तो भुगड़ा खां। बसि हाणे महबूब जो दीदार थियो, बुख लही वई। ज़रूर को अहिड़ो कमु कयो हूंदई न, तंहिंजे करे मासड़ तोखे मान कोन ॾिनो। अचे एतिरी भी बुख कोन्हे जो मां बर्दाश्त न करे सघां। तूं त सॼो ॾींहुं जंग में थी रही, मानी तुंहिंजे लाइ ज़रूरी आहे। मां त वरी बि बाबा खां चोरी मानी खाई वठंदुसि। चरिया ईअं कर, तूं मुंहिंजे हिसे जी मानी खा, तूं पंहिंजे हिसे जी मानी खणी अचिजांइ, पोइ गॾु मिली खाईंदासीं। अचे मुंहिंजे हिसे जी मानी तूं खा। अचे मुंहिंजे हथ सां मानी खा। तुंहिंजे हथनि सां मानी खाइण जो मज़ो ई पंहिंजो आहे। अलाए कॾहिं अहिड़ो ॾींहुं ईंदो जो रोज़ तूं पंहिंजे हथनि सां मूंखे मानी खाराईंदी। रोज़ मुंहिंजे हथनि सां मानी छो खाईंदे, तूं पाण खाईंदे। मासात मां तोखां रोज़ रुसंदुसि ऐं तूं मूंखे रोज़ परचाईंदी ऐं पंहिंजे हथनि सां मानी खाराईंदी त मल्हार जे मन जूं मुरादूं पूरियूं थी पवंदियूं। मासात हाणे मानी तूं पाण खा, मुंहिंजूं ॿकरियूं वयूं, मां वञा थी। राबेल झट खन त वे, तूं वेंदीअ त मल्हार मुरकी पवंदो। तो सिवाय अहिड़ी का बि ख़्वाहिश न आहे मल्हार जे मन में जेका अणपूरी हुजण जो अरमान हुजे। राबेल सवा घड़ी त वे, सिक त लायां। सवा घड़ीअ में तुंहिंजी सिक पूरी थी वेंदी मासात। जेकॾहिं राबेल पंहिंजी सिक जो पैमानो करे त समुंड बि अणपूरो थी वेंदो। आहे त सिक मुंहिंजे सीने में तमामु घणी, पर सवा घड़ी जी हयाती आहे, इन करे सवा घड़ी त वे। बाक़ी त क़यामत वारी ॼमार खां पोइ वारी सिक जी माप करण मल्हार जे वस में कोन हूंदी। तोखां खटे वञण न ॾाढो मुश्किल आहे मासात। तंहिं करे अॼु जी कचेरीअ खे आख़िरी रुख ॾेई मूंखे इजाज़त ॾे। सुभाणे वरी साॻी सिक ऐं साॻियो ई सॼणु। आहे त पल बि परे रहण तोखां अज़ाब में, पर मासात छा कजे। इश्क जो मुश्क खथूरी थी पियो त बेदर्द माण्हू असांजे मिलण खे मज़ाक बणाईंदा। तंहिंजे करे ज़रूरी आहे त प्रीत पर्दे में हुजे। कमदार बालाज खान जो इहो कहिड़ो नओं दुश्मन पैदा थियो आहे, जांच त कर। उनखे असां पंहिंजो दोस्त कंदासीं। भोतार साईं, मुंहिंजी जांच जारी आहे, पर भोतार ख़बर कोन थी पए त बालाज खान सां कंहिं वेर विधो आहे। भोतार साईं असांखे हुकुम कयो त असां वण वॼायूं बालाज खान जा। हा बाबा साईं, बालाज खान परे कोन आहे, रुगो तव्हांजे हुकुम जी देरि आहे। भोतार साईं, बालाज खान जे दर ते हली बारूद वसायूं। भोतार जीअं ख़बर पएसि वरल खान सां वेर कारीअर ते पेर। तव्हां खां कमु घणो आहे, तकड़ न कयो। तव्हांजी ज़िद में सिज लही वेंदो बाबा। बालाज खान खे असां पाण मोड़ींदासीं, तव्हां ॿियनि जो सहारो छो था वठो। तूं ॿार आहीं सिकंदर खान,
बालाज खान अक जी माखी न आहे जो तूं सट ॾेई लाहे वठंदे। बालाज खान अक जी माखी न आहे। असांजूं पाड़ूं ठिकरीअ ते आहिनि छा जो बालाज खान पटे उछलाए छॾींदो? सिर्फ़ु तव्हांजी इजाज़त जी ज़रूरत आहे। मां बालाज खान जे मथे जो सूर बणिजी वेंदुसि। सिकंदर खान वॾो भोतार सही पियो चवे बाबा। असां अकेले सिर हुन सिर फिरे जी तिरी बि कोन पटे सघंदासीं बाबा साईं। बाबा साईं जज़्बाती न थियो। सिकंदर खान बालाज खान जी तिरी त छा पर हुन जी ॿाहूं बि पटे वठंदो कमदार। ईअं न कंजाए पुट, अहिड़ो कमु न आहे करिणो सिकंदर खान जंहिंमें खून थियनि। ऐं असां बि बालाज खान खां इब्ज़ो वठी न सघूं। बालाज खान जी छातीअ ते पैर रखी घोट थींदुसि बाबा। ईअं ई थींदो, तव्हां घोट ज़रूरु थींदो। ॾाढो मुश्किल आहे सिकंदर खान। बालाज खान बगड़ आहे बगड़। असांखे गीत ॾेई ॻीही वेंदो। काकड़ो चीरजी पवंदुसि जे मूंखे ॻियण लाइ वात फाड़ी त। कमदार पहिरां तूं उन्हनि माण्हुनि जी ॻोल्हा कर जिन बालाज खान सां जंग जो ऐलान कयो आहे। मुंहिंजी ॻोल्हा जारी आहे साईं। ऐं तव्हां पक सम्झो ॾींहं ॿिनि में ख़बर पइजी वेंदी त भोतार कंहिं कंधारनि वारो कमु कयो आहे। हा कमदार, देर न कर, इहो कमु थियणु घुरिजे। सिकंदर खान बालाज खान ते तुंहिंजी बराबरि कावड़ ठहे थी, पर असांजे पलड़ जो जानवर न आहे बालाज खान। उनखे मुंहुं ॾियण लाइ माण्हुनि जी ज़रूरत आहे ऐं माण्हू बेड़ा हुजनि जेके सिर खां तंग हुजनि। अहिड़ा माण्हू तव्हांखे तर में कोन मिलंदा जेके असांजे करे आवीअ में पचनि। ॾींहुं अॻे पोइ बाबा बालाज खान जो कंथ मूंखे ई वठणो आहे। बालाज खान जो अहिड़ो कहिड़ो दुश्मन आहे जेको असांजी नज़रुनि खां ओझल आहे मुंशी? सरदार शाहनवाज़ खान मां भी चङाई जी उम्मीद न रखो बाबा। थी सके थो त शाहनवाज़ खान गोराम खान खे आज़ाद कराइण जे लाइ इहो कमु कयो हुजे। वॾेरे वरियल जे पुट जी बि असां खां दिलि ठरियल न आहे सरकार। सिकंदर जे सीने में अहिड़ी दिलि ई कान्हे का जो बालाज खान सां वेर रखे। शाहनवाज़ हिते आहे कोन त हिन जी ॻाल्हि कीअं थो करे मुंशी? गोराम खे त क़बर जी मिटी बि खाई वई हूंदी, उहो हुनखे आज़ादु कीअं कराईंदो? सरकार शाहनवाज़ खान गोराम खान खे ज़िंदा ॾिसी वियो हो। असां त पोइ गोराम खान जो सिर खयो आहे न बाबा। जीअं आहे त पोइ शाहनवाज़ जो बिलो करणो पवंदो। मुंशी तूं शहर वञ, शाहनवाज़ जी ॻोल्हा कर ऐं तव्हां इलाइक़े जे माण्हुनि सां मिलो, उन्हनि खां मालूमात वठो। जे माण्हुनि में ॻाल्हि आहे त पोइ सम्झो मल्हार असांजो दुश्मन आहे या को ॿियो? सरदार साईं, मल्हार ॾे असांजो पुराणो हिसाब किताब बि रहियल आहे। पाप नगर